अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो पंहिंजा ड्रामे में सभ खां बहितरीनु सभ खां ज़बरदस्त हाणे एक्शन ॾेखारियो पियो वञे ऐं मार धाड़ बि ॾेखारी पई वञे ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त हाणे एक्शन खां वधीक कहाणी में थोरी दिलचस्पी ॾेखारी वेंदी, छो त कहाणी ख़ासि करे पंहिंजा वेरी जी विञाइजी वई हुई। हाणे कुझु न कुझु चाकर ख़ान जी वापसी खां पोइ कुझु न कुझु कहाणी पंहिंजा वेरी जी सुठी ॾेखारी पई वञे ऐं अचण वारे एपिसोड में तव्हांखे सुठा सुठा सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं इन्हनि में तव्हांखे हिकु त इहो ॾिसणु वटां मिलंदो त हीअ चाकर ख़ान जा ॻोठ वारा वरी हिकु थी करे चाकर ख़ान जो ई साथ ॾींदा, सावल बि पाण बि उन जो ई साथ ॾींदो। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।